हिंगोर जा रिपोर्ट मीर खान मंगने जो हिंगोर जा लग गडेजी शहर के रहवासी रिटायर्ड पुलिस एहलकार नूर हसन सहतो फर्जंद अली सहतो मुमताज़ हुसैन सहतो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां कुछ साल अॻु नाले ईदल सहतो वेठल शहर गडेजी खां ज़मीन ज़र ख़रीदी वरती है जंहिं तेवा असर जवाबदार अमीर बख्श उर्फ खमीसो सहतो बदनाम डोहरी महबूब उर्फ बाबू सहतो अरबाब सहतो दिलशाद सहतो इमरान सहतो ॿियनि असांजी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहिनि था। अटकल 205 खां वठी मज़कूरा ज़मीन ते तकरार हलंदड़ जेको RPO सखर के हुकुम तहत सैद मोहरम अली शाह वटि फ़ैसिलो थियो। फ़ैसिले मूजिब नूर मोहम्मद सहतो ईदल सहतो के 2.5 लाख रुपया ॾिना जंहिं बाद ईदल सहतो पारां नूर मोहम्मद सहतो के सील सर्टिफिकेट जारी करायो। मज़कूरा ज़मीन जो खातो नूर मोहम्मद के मिलियो। वरी कुछ अरसे बाद साॻे मथियनि माण्हुनि पारां ॿीहर वधीक रक़म जी घुर कंदा असां पारां वधीक नाजाइज़ रक़म न ॾियण सबबि मज़कूरा मथियां नाले वारा बासर ऐं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि पारां असांजी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करण जी कोशिश पिणु कई। जंहिं बाद उन तकरारी मसइले खे हल करण लाइ SSP खैरपुर जे हुकुम ते रेस नूर खान चांडियो वटि फ़ैसिलो कयोसीं। उहो फ़ैसिलो बि मुंहिंजे हक़ में आयो। मज़कूरा ज़मीन 2021 ताईं असांजे कब्ज़े हेठि हुई ऐं अॼु ॾींहं ताईं मज़कूरा उहा ज़मीन असांजे कब्ज़े हेठां ई आबाद भी असां ख़ुदि कंदा पिया अचूं। असां मातमी जुलूस में आसे जे करे ता मातमी जुलूस में हुयो त ही किथां आया जेके मुझे घर ते ही दिसो ता ही दिसंदा ने ब पिक्चर तो इन में उन का बाद में हेठ अचो ही दिसो मेन मानो हे घणा आवाम बिठो आ ही आवाम दिसो हे तस्वीरूं दिसो हे जथो केंजो आ ही जथो दिसो इन बिनी पिक्चर में इन में भी दिसो केंजो आ हीडी अची मुझे घर ते हला करे जडे इन मुसा वेड़ांद कया उन का बाद में मुझा घर जा बच्चा निकता बाहर मुके छडाण जे लाए जे में मुझे घर वाले के धकाया व्या उन के वारन में बतो विया उन के धकाया व्या उन के तहसील कयो विया उन का बाद में मो SHO रानीपुर के काल कया आई उते जे मौजूद ऑफिसर हुआ उन्होंने फौरन SHO के काल कई त नफरी मोकल जो है पुलिस के दिसी भजी विया उन का बाद में मीडिया वाला भी पहुंचा मां वो हकीकत भी सामू रखी ऐं रिकॉर्ड भी मुझे मौजूद पियो आ। इन का बडिया पहिरियां इन्हने अदालत सगोरी में जडे सीनियर सिविल जज साहब गंबट जन वट केस हली रहो आ त साईं असां जे जमीन ते न कब्जो कयो आ भाई वो त रिकॉर्ड बुधाइंदो।